नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे न्यू सईदाबाद खां ख़बर ॾींदा हलूं त 8 जनवरी तइलीम जे ॾियारे जे मौक़े ते सिविल सोसाइटी न्यू सईदाबाद पारां गवर्नमेंट मेन सिंधी प्राइमरी कैंपस स्कूल, गवर्नमेंट उर्दू प्राइमरी कैंपस स्कूल, गवर्नमेंट शहीद दोदो सूमरो प्राइमरी स्कूल, गवर्नमेंट एलएम-3 स्कूल आज़ाद पीर झंडो ऐं गवर्नमेंट प्राइमरी स्कूल इमाम बख्श रिंद में मासूम गुलनि जहिड़नि ॿारनि में गुल, कापियूं, पेनूं ऐं उस्तादनि में गुल जा तोहफ़ा तक़सीम कया विया। इन मौक़े ते सिविल सोसाइटी अॻुवाण अब्दुल वाहिद उमरानी, इमदादुल्ला रिंद, वकार लाखो, यासीन कीरियो, इम्तियाज़ मेमण, बादर रिंद, अब्दुल वारिस उमरानी, दानिश रज़ाक ऐं ॿिनि चयो है त तइलीम हर ॿार जो बुनियादी हक़ आहे। हर मुख़्तलिफ़ फ़िक्र वास्तो रखंदड़ माण्हुनि खे पंहिंजे ॿारनि खे इहो हक़ ॾियणु घुरिजे। इन मौक़े ते अॻुवाण पारां शागिर्दनि खे पंहिंजी हाज़िरी खे यकीन बनाइण ऐं पंहिंजे नंढड़नि भाइरनि भेनरुनि खे सरकारी स्कूलनि में दाख़िल कराइण ऐं खेनि तइलीम जी अहमियत बाबति शऊरी आगाही ॾिनी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।